नेशनल प्रेस क्लब इस्लामाबाद के उहदेदारनि जे सदर अज़हर जतोई, सेक्रेटरी नैयर अली, नायब सदर शाह मोहम्मद, जॉइंट सेक्रेटरीज़ ऐं गवर्निंग कमेटी जे मेंबरनि जे 22 मेंबरनि ते ॿधल आला सतही वफ़द सखर प्रेस क्लब जे सदर सां मुलाक़ात कई। सखर प्रेस क्लब जे आसिफ ज़हीर खान लोधी, फिनांस सेक्रेटरी लाला शहबाज पठान, नायब सदर शहजाद ताबाणी, फहरिश खोकर, जॉइंट सेक्रेटरी अनस घांगरो, यूनियन ऑफ जर्नलिस्ट के सदर इमदाद बुलतार, नायब सदर खालिद मांबड़, जनरल सेक्रेटरी अहकर अली रिजवी, जावेद जतोई, इमरान मलिक, फोटो जर्नलिस्ट एसोसिएशन जे मेंबर समेत सेफमा जे उहदेदारनि, मेंबरनि, सहाफ़िन, फोटो जर्नलिस्ट वफ़द जो गरम जोशीअ सां इस्तक़बाल कयो। मेहमाननि ते गुलनि जी वर्खा कई वई। बाद में कॉन्फ्रेंस हॉल में थियल इस्तक़बाली तक़रीब में नेशनल प्रेस क्लब जे सदर ऐं सेक्रेटरी खे सिंधी अजरक पेश कया विया, जंहिं ते उन मौक़े ते प्रेस क्लब जे सदर आसिफ ज़हीर खान लोधी पंहिंजे इस्तक़बालिया तक़रीर में वफ़द जो सखर प्रेस क्लब अचण ते दिलि जी गहराइयुनि सां शुक्रियो अदा कयो। तक़रीब खे ख़िताब कंदे नेशनल प्रेस क्लब इस्लामाबाद जे सदर अज़हर जतोई ऐं सेक्रेटरी नैयर अली सखर प्रेस क्लब जी भरपूर आजियां करण ते शुक्रियो अदा कयो ऐं चयो त नेशनल प्रेस क्लब इस्लामाबाद सखर समेत सॼी सिंध जे सहाफ़िन सां गॾु बीठल आहे। पंहिंजे जान जी परवाह करण खां सवाइ पंहिंजे पेशवरानी ज़िम्मेवारियुनि खे निभाए रहिया आहिनि। इन्हनि जे क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ प्रेस क्लब आॾो तारीख़ी एहतजाज कयो वियो। इन मौक़े ते शहीद जान मोहम्मद महर ऐं मरहूम चौधरी मोहम्मद इरशाद गोंदल जे दर्जात जी बुलंदी लाइ दुआ पिणु घुरी वई। जंहिं बाद सहाफ़िन जे वफ़द सखर प्रेस क्लब जे ऑफिसनि, कॉन्फ्रेंस हॉल, फोटो जर्नलिस्ट ऑफिस, सोशल मीडिया ऑफिस, जिम, कैरम बोर्ड सेक्शन समेत मुख़्तलिफ़ हिस्सनि जो दौरो कयो। ऑडिटोरियम हॉल जी ख़ूबसूरती खे साराहियो। उन मौक़े ते जॉइंट सेक्रेटरी ऐमान शिराज, मिस सैरिश कुरैशी, तलत फारूक, मेंबर गवर्निंग बॉडी अज़हर नियाज़ी, इंफॉर्मेशन कोऑर्डिनेटर सखर फिदा हुसैन बालादी पिणु मौजूद हुआ। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची